माण्हू छा चवंदा इन ॻाल्हि ते असां बसि ईअं ई उलझंदा था रहूं। दिलि कुझु ॿियो करण थी चाहे पर असां ॿियो कुझु ई कंदा पिया वञूं। सोचियूं पिया त वक़्तु घणो आहे, असां वटि एतिरी बि कहिड़ी तकड़ि आहे। हाणे त ॿियनि जे हिसाब सां हलूं, पंहिंजे लाइ त सॼी ज़िंदगी पई आहे। दिलि ऐं दिमाग़ जे कश्मकश में ज़िंदगी जा पना वॾी रफ़्तार सां पलटजंदा ई था रहनि। एतिरो त असां ख़ुशि बि न थिया आहियूं अञा, जेतिरो असां हर रोज़ बेवजह रुअंदा ई था रहूं। जय झूलेलाल। ओम शांति। ज़िंदगी में सक्सेस पाइण लाइ असांखे धीरज पेशेंस रखिणो केतिरो ज़रूरी आहे ऐं कॾहिं कॾहिं विच में असांजो सब्र बि टुटी पवंदो आहे ऐं असां में चिड़चिड़ोपन बि अची वेंदो आहे। इहो छो थींदो आहे? ॾिसो, जॾहिं असां ड्राइविंग कंदा आहियूं त घणेई भेरा ट्रैफिक में फासी पवंदा आहियूं त उन वक़्तु छा फील कंदा आहियूं? गुस्सो, नाराज़गी, मायूसी, इरिटेशन की ही माण्हू अॻियां जल्दी छो नथा हलनि? त सिंपल किथे बि फसजण जो नतीजो थींदो आहे इरिटेशन। कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे ख़्यालनि जी ट्रैफिक जैम, कॾहिं कॾहिं ख़्याल बि अची वेंदा आहिनि सिग्नल तोड़े करे। इहा ज़िंदगी बि हाणे हिकु ट्रैफिक जैम वांगुरु थी वई आहे। तव्हां वटि आस पास त घणेई माण्हू बीठा आहिनि भीड़ में, पर सुञाणे केर बि कंहिंखे कोन। तव्हां जॾहिं फास्ट गतीअ सां अॻियां वधणु चाहींदा आहियो, उन वक़्तु असां केतिरा न ख़ुशी उमंग उत्साह जो अहसासु कंदा आहियूं। उन लाइ कहिड़ी बि फील्ड हुजे, चाहे पर्सनल लाइफ हुजे या रिश्ता संबंध हुजनि, सर्विस कंदा हुजूं या बिज़नेसमैन हुजूं, चाहे एकेडमिक चाहे आध्यात्मिक मार्ग हुजे, उन्हनि में किथे बि हिकु जॻह केर बि रुकणु न चाहींदो आहे। चाहे कहिड़ो बि क्षेत्र हुजे, कहिड़ो बि फील्ड हुजे, सभई ज़िंदगी में अॻियां ई वधणु चाहींदा आहिनि, सफलता पाइणु चाहींदा आहिनि। पर केतिरा भेरा उन में घणेई प्रकारनि जी रुकावट ईंदी आहे त अॼु सम्झंदासीं उन सफलता जे रास्ते में कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके रुकावट बणिजनि थियूं, ऐं चओ त उहे सफलता जे लाइ जानी दुश्मन बि आहिनि। सदाईं यादि रखिजो, उन रस्ते जे रुकावट जूं टे ॻाल्हियूं आहिनि। इन्हनि खे पंहिंजे दिमाग़ मां, ज़हन मां ॿाहिरि कढी फिटी करणो आहे। तॾहिं ईंदी सफलता, तॾहिं ई थींदी तरक़ी अॻियां वधण लाइ। उन में सभिनी खां पहिरीं ॻाल्हि आहे त माण्हू छा चवंदा। इहा हिकु सोच जी बीमारी आहे जेका असांजी सॼी जीवन ई बेकार थी करे। हर ॻाल्हि में माण्हू छा चवंदा, माण्हू असांजे बारे में छा सोचींदा। अगरि इहो बि असां ई सोचींदासीं त पोइ उहे माण्हू छा सोचींदा, इन जो डपु तव्हां कढी छॾियो। इहे ई माण्हू असांजे जीवन जा हमसफ़र आहिनि, असांजे रास्ते जा। जंहिं ॾींहुं असांजी उन्नति तरक़ी क़िस्मत जी सफलता जो सितारो चमकंदो, उन उन्नतीअ जी रोशनी में इहे ई असां सां गॾु उन ई रास्ते ते अॻियां हलंदा। अहिड़ो अनुभव तव्हां सभिनी कयो हूंदो पंहिंजे जीवन में। ख़ामोशी सां बसि तूं महिनत कंदो ई रह। जेकॾहिं तुंहिंजी क़ाबिलियत में दम आहे त तुंहिंजी तरक़ी ई काफ़ी आहे दुनिया में शोर मचाइण जे लाइ। इन करे चयो वियो आहे कि इहा बि हिकु रोग बीमारी आहे जेका हर इंसान खे धीरे धीरे उॾई वांगुरु खोखलो कंदी थी रहे। ज़िंदगी में तव्हां जेको करणु था चाहियो इहो ज़रूरु करियो। ईअं न सोचियो कि माण्हू छा चवंदा, छो त माण्हू त तॾहिं बि चवंदा जॾहिं तव्हां कुझु बि न कंदा। माण्हू अक्सर उजलियल माण्हुनि खे सुलझाइणु चाहींदा आहिनि ऐं जेके पहिरीं ई सुलझियल आहिनि उन्हनि खे उलझाइणु ॼाणंदा आहिनि। अॼु माण्हू चवंदा, ॿिए ॾींहुं खिलंदा, टे ॾींहुं मज़ाक उड़ाईंदा ऐं चौथे ॾींहुं भुलिजी बि वेंदा। यादि रखिजो, हीअ ज़िंदगी तव्हांजी आहे, न कि माण्हुनि जी। इन करे माण्हुनि जी परवाह न करियूं उहो जेको उचित आहे, जेको तव्हां चाहियो था, जंहिंमें तव्हांखे ख़ुशी थी मिले। इन करे क्लियर सम्झण जे लाइ असां हिकु एग्ज़ाम्पल ॿुधूं था। हिकु भेरो हिकु फ्रूट वारो बाज़ार में वेही फ्रूट विकिणी रहियो हो। उन पंहिंजे दुकान ते हिकु बोर्ड ते लिखियो कि हिते ताज़ा फल विकिया वेंदा आहिनि। हिकु ग्राहक आयो ऐं बोर्ड पढ़ी उनखे चयाईं त हीउ छा लिखियो अथई।
असांखे ख़बर आहे तूं हिते वेठो आहीं, इन करे हिते अखर हिन बोर्ड मां मिटाए छॾ। हुन ग्राहक जी सलाह मञी ऐं उतां हिते अक्षर मिटाए छॾियो। हाणे बोर्ड ते सिर्फ़ु लिखियलु रहियो ताज़ा फल विकिया वेंदा आहिनि। कुझु बि सम्झ में न आयो। वरी ॿियो ग्राहक आयो, उन चयसि त ही छा हिन बोर्ड में लिखियलु आहे? तूं ताज़ा शब्द मिटाए छॾ, असांखे ख़बर आहे तूं हिते ताज़ा फल ई विकिणंदो आहीं, कोई सरियल न। वरी हुन जी सलाह मञी ऐं ताज़ा अखर बि मिटाए छॾियईं। हाणे सिर्फ़ु फल विकिया वेंदा आहिनि। वरी टियों ग्राहक आयो, उन चयो कि ही बोर्ड ते छा लिखियो अथई? विकिया वेंदा आहिनि। इहो त असांखे बि ख़बर आहे कि विकिया वेंदा आहिनि, कोई बि फ़ोकट में न वठंदो आहे। इन्हनि अखरनि खे मिटाए छॾ। हाणे फ्रूट वारे उहे बि अखर मिटाए छॾिया। हाणे बोर्ड सॼो ख़ाली थी वियो। हाणे हुन जो चौथों ग्राहक आयो ऐं उन चयो, ही छा हेतिरो सुठो बोर्ड ऐं उन ते कुझु बि न लिखियलु आहे, अजीब थो लॻे। उन ते छो नथो कुझु सुठो लिखी जेके माण्हू पढ़ी सघनि? ॾिठव हाणे फ्रूट वारे जो छा हाल थियो। हाणे हू करे बि त करे छा? असां ईअं नथा चऊं कि माण्हुनि जी सलाह न ॿुधो, पर सभिनी जी ॿुधंदे ॿुधंदे पंहिंजी ॿुद्धीअ जो कमु वठणु बंदि न करियो। ॿी रुकावट असांजी सफलता में ईंदी आहे कि माण्हुनि खे अक्सर चवंदो ॿुधो आहे कि छा करियूं, असांजी क़िस्मत ई ख़राबु आहे। सॼी उमिरि गुज़िरी वई ॿारनि जे फ़िक्र करण में ऐं ॿार आहिनि बिज़ी असांजी कमियुनि जो ज़िक्र करण में। ॾिसो, जेकॾहिं उमिरि खे हाराइणो आहे त पोइ शौक़नि खे ज़िंदा रखिणो पवंदो। घोड़ा हलनि या न हलनि, पर तन ऐं मन उॾामंदो ई रखिणो पवंदो। तन जेतिरो हलंदो ओतिरो स्वस्थ रहंदो ऐं मन जेतिरो स्थिर रहंदो ओतिरो स्वच्छ रहंदो। इन करे दोस्त घटि रखो, पर चूंडियल हुजनि। सुठनि माण्हुनि जी संगत में रहो, छो त सोनार जे कचिरो बि आहे न बनीअ जे बादामनि खां महांगो विकियो वेंदो आहे। मुंह में ऐं क़िस्मत में हर बार बसि इहा ई जंग रही। मां उन जे फ़ैसिले सां तंग ऐं हू मुंहिंजे हौसले सां दंग। क़िस्मत पंहिंजी पंहिंजी आहे, छो त कंहिंखे छाती सौगात मिले, कंहिंखे ख़ाली सिप मिले त कंहिंखे मोतीअ सां गॾु मिले। रास्ता मुश्किल आहिनि, पर असां मंज़िल ज़रूरु पाईंदासीं। हीअ जो क़िस्मत अकड़ी करे वेठी आहे न, उनखे बि ज़रूरु हाराईंदासीं। हथनि जूं लकीरूं क़िस्मत ऐं नसीब अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि अजीब। कर्म करे तूं लिख पंहिंजो पंहिंजो नसीब। दुनिया चवे त इंसान हो वॾो अजीब। हाणे तव्हां ॾिसो, हिकु किसान हूंदो आहे, बारिश ते कॾहिं कॾहिं लेट बि पवंदी आहे। हाणे हू सोचे कि हाणे बारिश त नथी अचे, मां पंहिंजी खेत में हल न हलाईंदसि, ॿिज न पोखींदसि, अॼु न सुभाणे पोखींदसि। क़िस्मत बदिलजण में समय कोन लॻंदो आहे। हाणे हिन त ॿिज पोखियो ई न, सपोज़ बारिश पइजी वञे, पोइ हू छा कंदो? हाणे इहो न चवणो कि मुंहिंजी क़िस्मत ई ख़राबु आहे। असांखे पंहिंजो हर कर्म त करिणो ई आहे, तॾहिं त क़िस्मत सुठी ठहंदी। सिर्फ़ु क़िस्मत ते छॾे हथ ते हथ रखी करे वेही रहंदासूं त पोइ क़िस्मत छा कंदी? असां सम्झूं था कि कॾहिं कॾहिं क़िस्मत ख़राबु हूंदी बि आहे, पर यादि रखिजो उन बंदि क़िस्मत जो बि हिकु न हिकु ॾींहुं अंत जल्दी थींदो आहे। राति न सपना बदिलजंदा आहिनि, मंज़िल न कारवां बदिलजंदा आहिनि। जज़्बो रखो जीतण जो, छो त क़िस्मत बदिलजे या न बदिलजे, पर वक़्तु ज़रूरु बदिलजंदो आहे। छॾे ॾिनो आहे क़िस्मत जे लकीरनि ते यकीन करणु। जॾहिं माण्हू ई बदिलजी था सघनि त क़िस्मत कहिड़ी शइ आहे। हर मोड़ ते साथ आहे सिर्फ़ु पंहिंजी महिनत जो हथियार। तव्हांजा वॾा जॾहिं हौसला हूंदा, तॾहिं ॾिसिजो ख़ुशियुनि जा रास्ता पंहिंजो पाण ई मिलंदा। इन करे सदाईं क़िस्मत बदिलजण जो इंतज़ारु न करिणो आहे, पर महिनत करण जो इंतज़ाम करिणो आहे। सही दिशा में कमु कंदा रहूं, पंहिंजी कड़ी महिनत कंदा रहूं, छो त इहा तव्हांजी महिनत ई इन्वेस्टमेंट आहे। ईअं ई न हूंदियूं आहिनि हथनि जे लकीरनि जे अॻियां आङुरियूं। रब बि क़िस्मत खां पहिरीं महिनत लिखी आहे।
जेकॾहिं महिनत या कर्म कंदासूं त ही ज़िंदगी सुठी हलंदी। हाणे अंत में आख़िरी टी रुकावट वारी ॻाल्हि आहे, ध्यान सां ॿुधिजो, ॿई कन खोले करे ॿुधिजो। या कॾहिं न सोचिजो कि हर कंहिंजी ज़िंदगी आसान हूंदी आहे। ऐं ॿी ॻाल्हि पंहिंजे ज़हन मां कढी छॾिजो कि हर कंहिंजी जीवन परफेक्ट मिलंदी आहे। ज़िंदगी आसान न हूंदी आहे, आसान ठाहिणी पवंदी आहे। कुझु अंदाज़ सां, कुझु नज़र अंदाज़ सां, कुझु बर्दाश्त सां त कुझु महिनत सां, ऐं कुझु सही समय ते सही फ़ैसिलो करण सां। छो त ज़िंदगीअ जे खेल खे सम्झणु वॾो डिफ़िकल्ट आहे। हर कोई इहा ई इच्छा रखंदो आहे कि आइडियल लाइफ, आदर्श वारी जीवन हलंदी रहे, हिकु परफेक्ट जीवन हुजे जिते सभु कुझु सही हुजे, सभु ख़ुशि हुजनि। इहो वहम दिलि मां कढी छॾियो कि ज़िंदगी खे सम्झणु वॾो मुश्किल कमु आहे। केरु सपननि लाइ पंहिंजनि सां परे आहे त केरु वरी पंहिंजनि जे लाइ सपननि खां परे आहे। पंहिंजी दिलि जा अरमान सदैव पंहिंजे हिसाब सां न हलंदा आहिनि। ज़िंदगी ज़ख़्मनि सां भरियल आहे, वक़्त खे ई मरम ठाहिणु सिखो। इन करे पंहिंजे ज़िंदगी जी जंग पंहिंजो पाण ई जीतणु सिखो। पंहिंजी क़िस्मत पंहिंजे हथनि जे कलमनि सां लिखणी पवंदी आहे। ज़िंदगी आसान न हूंदी आहे, बिना संघर्ष केर बि महान न थींदो आहे। जेसिताईं न पवनि हथोरनि जी चोट पथरनि ते, भॻवान बि न ठहंदो आहे। ज़िंदगी खे आसान न, पर पंहिंजो पाण खे मज़बूत ठाहिणो पवंदो आहे। जेको आसानी सां मिली वञे उहो हमेशह ताईं न रहंदो आहे, जो हमेशह ताईं रहंदो आहे इहो आसानी सां न मिलंदो आहे। ज़िंदगी में परिश्रम ऐं प्रयास आख़िरी सांस ताईं कजे, तॾहिं सफलता मिलंदी। हथनि में कलाम, अखियुनि में सपना खणी आखाणी मां ख़ुदि लिखंदसि, के ग़म त के ख़ुशियुनि जा पल लिखंदसि। तक़दीर में लिखियल केरु बदिलींदो, जॾहिं मां पंहिंजी क़िस्मत ख़ुदि ई लिखंदसि। जय झूलेलाल। ओम शांति शांति शांति।